ख़बर है मूंखे अपडेट कंदा हलूं त AIG डॉक्टर कामरान फज़ल, DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP अमीर सऊद मक्सी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 जनवरी ते मोनिका लाड़क जो केलन जे बाग मां लाश मिलियो। मूंखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है, ब्रेकिंग न्यूज़ है त AIG डॉक्टर कामरान फज़ल, DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP अमीर सऊद मक्सी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 जनवरी ते मोनिका लाड़क जो केलन जे बाग मां लाश मिलियो। ब्लाइंड क़तल केस में 10,000 मोबाइल नंबरनि जी फेंसिंग कई वई। DNA सैंपल भी वरता विया। जवाबदार अब्दुल्ला लाड़क जो DNA मोनिका सां मैच थी वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया खीरपुर मां, जिथे AIG डॉक्टर कामरान फज़ल, DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP अमीर सऊद मक्सी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 जनवरी ते मोनिका लाड़क जो केलन जे बाग मां लाश मिलियो। ब्लाइंड क़तल केस में 10,000 मोबाइल नंबरनि जी जियो फेंसिंग कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। खीरपुर मां असां लाइन ते मौजूदु आहे शकील जावरी। जी शकील, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही मोनिका लाड़क कतल केस बाबत जेको आहे AIG, DIG सखर ऐं SSP खैरपुर जेको आहे गॾियल तौर ते SSP खैरपुर ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। हिननि जो चवणु आहे त जेको आहे मोनिका लाड़क जे कतल केस में मुख्य जवाबदार जेको आहे अब्दुल्ला लाड़क उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उनजी जेको आहे DNA मैच थी वई आहे। जॾहिं त उनजी निशानदेही ते ॿिया भी जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। जवाबदारनि जेको आहे मोनिका लाड़क खे अगवा करण बाद खेसि जेको आहे ज़्यादती जो निशानो बणाए ऐं बेदर्दी सां क़तल कयो ऐं उन हवाले सां जेको आहे जो वधीक चवणु हो त इलाइक़े जी जेको आहे जियो फेंसिंग कराई वई ऐं उन में 10,000 जेके मोबाइल नंबर हुया उन्हनि जी जेको आहे छंड छाण कई वई। जॾहिं त इन मामले जी अञा वधीक जांच जेका आहे उहा कई पई वञे। जी वॾी महिरबानी अवां जी शकील अपडेट करण लाइ।